नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध हुकूमत धरती धड़नि जे सख़्त रद्द अमल खां पोइ गोॾा खोड़े छॾिया आहिनि। सिंध जा ॿेट वफ़ाक़ हवाले करण वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो। सिंध हुकूमत सिंध काबीना जे फ़ैसिले तहत भंडार ॿेट वफ़ाक़ हवाले करण वारो इजाज़तनामो वापसि वठी छॾियो आहे। वफ़ाक़ हुकूमत ऑर्डिनेंस जारी करे आइन जे आर्टिकल 172 जे सबबि आर्टिकल 2 जी खिलाफ़वर्ज़ी कई आहे। सेक्रेटरी लुड्स यूटिलाइज़ेशन जो वफ़ाक़ खे ख़त। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध हुकूमत धरती धड़नि जे सख़्त रद्द अमल खां पोइ गोॾा खोड़े छॾिया आहिनि। सिंध जा ॿेट वफ़ाक़ हवाले करण वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो आहे। सिंध हुकूमत सिंध काबीना जे फ़ैसिले तहत भंडार ॿेट वफ़ाक़ हवाले करण वारो इजाज़तनामो वापसि वठी छॾियो आहे। वफ़ाक़ हुकूमत ऑर्डिनेंस जारी करे आइन जे आर्टिकल 172 जे सबबि आर्टिकल 2 जी खिलाफ़वर्ज़ी कई आहे। सेक्रेटरी लुड्स यूटिलाइज़ेशन जो वफ़ाक़ खे ख़त।